खिप्रो मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो में यंग सोशल रिफॉर्मेंस फाउंडेशन पारां खिप्रो तालुके जे पुठिते पियल इलाइक़नि में रमज़ान शरीफ़ जी फज़ीलत जे हवाले सां रोज़ेदारनि खे रोज़ो इफ़्तार करायो वियो आहे। YSR फाउंडेशन पारां सांगड़ डिवीज़न जे तरफ़ां तंज़ीम जे वाइस चेयरमैन मंसूर अली कुंभर मलुक दर्स महिराण कुंभर तरफ़ां खिप्रो वासियुनि जे सवें रोज़ेदारनि खे रोज़े इफ़्तार पार्टी ॾिनी वई आहे, जंहिंमें इलाइक़े जे माण्हुनि अदीबनि लेखकनि समाजी इल्मी अदबी सोच रखंदड़ माण्हुनि वॾे तादाद में शिरकत कई आहे। YSR जे मंसूर अली कुंभर चयो आहे त असां इलाइक़े जे ग़रीब मिस्किन यतीमनि खे हिन रमज़ान शरीफ़ जे महीने में 200 ख़ानदाननि खे राशन तक़सीम कयो आहे त जीअं ग़रीब माण्हू हिन मुक़दस महीने में हिन बाबरकत टाइम ते पंहिंजे घर में खाधे पीते जी शयुनि जी ज़रूरत पूरी करे सघनि। हिन चयो त असां कोशिश करे हितां जे माण्हुनि खे रमज़ान शरीफ़ जे महीने खां सवाइ बि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुफ़्त तिबी कैंपूं लॻायूं आहिनि, ॾुकार जी सूरत हाल में पंहिंजे हिसे जो कमु कयो आहे, ख़िदमत करण जो जज़्बो पैदा कयो आहे। इंसानियत जी क़दरदानी करण जी इबादत सम्झूं था, अणथक महिनत कोशिश करणु घुर्जे। MMK फाउंडेशन ऐं यंग सोशल रिफॉर्मर फाउंडेशन तरफ़ां अॼु सांगड़ ज़िले जे खिप्रो तलके जे पोते बलाचड़ोतर जे इलाइक़े में बि हिते जा जेके मुस्लमान जेके माण्हू आहिनि उनखे जेको हर साल जे महमूल मुताबिक़ जेको रोज़ो इफ़्तार करायो वियो आहे, जंहिंमें असां चाहियूं था त इहो अहिड़े क़िस्म जे जेके रोज़ो इफ़्तारी रमज़ान राशन पैकेज ऐं ग़रीब मिस्किन माण्हुनि अहिड़े क़िस्म जूं ख़िदमतूं जेकॾहिं हिन तंज़ीम जे प्लेटफॉर्म YSR जे प्लेटफॉर्म तां अहिड़े क़िस्म जी थींदियूं रहंदियूं त इलाइक़े जा ग़रीब मिस्किन जेके माण्हू आहिनि उन्हनि खे हिकु क़िस्म जी सपोर्ट मिलंदी, सहारो मिलंदो। ऐं असां YSR जेके फाउंडर बानी आहिनि जेके उनखे रिक्वेस्ट करियूं था त जीअं ईद जेका अचे पई उन ईद ते बि उहे ग़रीब मिस्किन माण्हू जेके आहिनि या ॾुतल माण्हू आहिनि या बेवाऊं औरतूं जेके आहिनि उन्हनि जी बि ईद पैकेज जे हवाले सां को राशन या कपिड़ा या अहिड़े क़िस्म जो सीधो सामान जेको आहे वठी ॾिनो वञे त उन माण्हुनि जूं घरूं जे चुल्ह जेके आहिनि उहे भरी सघनि त वधीक बहितर। YSR फाउंडेशन और MMK फाउंडेशन की तरफ से पूरे पाकिस्तान के मुख्तलिफ़ इलाकों में रमज़ान राशन और इफ़्तार और डिनर की जो प्रोग्राम एहतमाम किया जा रहा है, इसी सिलसिले में आज खिप्रो में YSR फाउंडेशन और MMK फाउंडेशन की तरफ से इफ़्तार और डिनर का एहतमाम किया गया है, जिसमें तकरीबन 150 से ज़्यादा लोगों का आज जो है इफ़्तार के हवाले से उनका बंदोबस्त किया गया है। इसके साथ साथ हम रमज़ान में मुस्तहक जो फैमिलीज़ हैं उनमें राशन ड्राइव भी कर चुके हैं। यंग सोशल रिफॉर्मर्स की तरफ से जैसे आज डिवीज़न सांगड़ खिप्रो में आज इफ़्तार पार्टी की गई और ये एक अच्छा तसलसल है। ऐसी इफ़्तार पार्टियाँ होनी चाहिए, ख़ासकर दस्तरख़्वान लगने चाहिए और ये YSR की हमेशा काविश रही है कि हर साल पूरे मुल्क में जो है मुख्तलिफ जो है शहरों में इफ़्तार पार्टियाँ करवाई जाती हैं और राशन दिया जाता है मुस्तहक घरानों को, और ऐसी जो हर जगह होनी चाहिए क्योंकि काफ़ी ऐसी जगह हैं जहाँ पे ऐसे दस्तरख़्वान नहीं सजते और काफ़ी लोग वहाँ ऐसी इफ़्तार से महरूम रह जाते हैं। तो इसी हिसाब से ऐसी इफ़्तार पार्टियाँ होनी चाहिए ताकि जो मुल्क में ऐसे हज़रात हैं कम से कम वो रमज़ान शरीफ के इसके जो बाबरकत महीना जो है उससे फ़ायदा उठ सके। जी त YSR फाउंडेशन जी तरफ़ां अॼु इफ़्तार पार्टी माशाल्लाह बहितरीनु इंतज़ाम हो ऐं हीअ इंतज़ाम पूरे पाकिस्तान में हिननि जे तरफ़ां हले पियो ऐं राशन बि पैकेट वग़ैरह बि ग़रीब मुस्तहक माण्हुनि खे मिलनि पिया ऐं हीअ सिलसिलो हलंदो त इन हिसाब सां गरीब माण्हुनि जी माली मदद थी सघंदी। महिरबानी। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेहतरीन कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो, व्हाट्सएप 0333370786, 03333702 तालिब हुसैन 0317131096. मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।